वरी तकलीफ़ ऐं वॾी सोचो त असांजो डिग्री हासिल करे निकिरंदो कंहिं सुठी पोस्ट ते। कादर भाउ हिन वक़्तु मां नथो ॿुधाए सघां, मूंखां बर्दाश्त ई नथो थिए। असां जूं हमदर्दियूं तव्हां सां गॾु आहिनि। नौजवान खे ईअं कुंबे गुम करे मारणु वॾे में वॾो ॾोह आहे जेको सिंध पुलिस करे थी पई। जी भाउ कादर मुंहिंजो भाउ आहे इरफान अली जतोई ॾाढो जामशोर यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे। हुनजो आख़िरी साल फाइनल थियण वारो हो, ॿ पेपर रहियल आहे हुनजा, उहे ॾियण वियो हुयो। पोइ हिते कुझु असांजो प्लाट ते सियासी मसइलो हुयो, उहा धुर माना खणाए पुलिस खे पैसा ॾेई असांजो उन में अमरा माराए छॾियो आहे। हे खजी अदो मुंहिंजो भाउ हुयो आहे, नंढो भाउ मुंहिंजो 12 फरवरी ते शाम जो 4 बजे यूनिवर्सिटी हॉस्टल नंबर 22 मां जी उते हिकिड़ो पेपर अधे मुंहिंजे नंढे भाउ ॾिनो हुयो, बाक़ी ॿियो सुबुह ते पेपर हुयो। पोइ हुतां पुलिस खणी वई हटड़ी थाणे जी। ठीकु आहे। असां हुन ते केस वग़ैरह कयोसीं कोर्ट त वरी उन्हनि चयो असांखे न फलाणे एसपीअ खे आहे, वरी टीरे एसपीअ खे आहे, इहे माना आसरनि में राईंदा आख़िर पैसनि ते मसइलो हल थी वियो। त पोइ छा तव्हांजो जेको भाउ आहे उहो कंहिं ॾोह वग़ैरह में मुलविस हुयो? न साईं, न को बि मसइलो न। छड़ी माण्हू ॾोहारी माण्हू ते मां हेॾा लख रुपया ख़र्च करे यूनिवर्सिटियुनि ताईं न कयां त हेॾियूं डिग्रियूं न वठी ॾियां था। हुतां ॾिसंदव तस्वीर में त माशाअल्लाह माना असांजे दिलि सां गुज़रंदो हूंदो, हेॾा लख रुपया ख़र्च करे तकलीफ़ करे भाउ खे पढ़ायो अथई। असां ऑफिसर थियण जो सोचियोसीं, माहौल बराड़े जो असांखे लाश मिलिया, उहो असांजे दिलि ते गुज़रंदो हूंदो। सियासी माण्हुनि जा इहे हाल आहिनि भाउ, पुलिस जा इहे हाल आहिनि, पैसा वठी कंहिंजो घर उजाड़नि। इन खां अॻु में बि छा तव्हांजे घर जा भाती के क़तल थिया आहिनि छा? न हे पहिरियों ई वाक़ियो आहे क़तल जो। असांजो हिते ई कुझु पार्टियूं आहिनि जंहिंसां प्लाट में मसइलो हले पियो, उन्हनि पैसा पुलिस खे खाराए उन्हनि मरायो आहे असांजो। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे ऐं तव्हांखे पूरी क़ौम ॿुधे थी? असांजो सभिनी बस वारनि खे अपील आहे, जेके बस वारा आहिनि असांजा सभु सोशल मीडिया वारा, जेके ऑफिसर असां जहिड़ा ॿाहिरि जेके ई आहिनि, त हक़ इंसाफ़ थी वञे। हे ज़ुल्म आहे वॾो, हेॾा लख रुपया ख़र्च करे असां डिग्रियूं हासिल कयूं, उतां असांजा लाश अचनि, इहो सही ॻाल्हि न आहे। अॼु मुंहिंजे घर में इहो लाश आहे, सुभाणे ॿिया हाणे प्लाटनि जी जाइ ते थींदा पिया माहौल पंहिंजे। पुलिस जी इंसाफ़ आहे, हे हक़ आहे। कल्ह असांखे चओ था तव्हां हिकिड़ो केस खयो आहे, उहो कोर्ट में पेश कंदा, त हिन महिल असांखे लाश मिलियो आहे। पैसा वठी करे धरनि खां असांखे पुलिस पुलिस मारे ॾिनो आहे। असांजो नंढो वॾो आहे, असांजी वॾी हुन में लख उमेद आहे, अलाए छा सोचियो हुयो अथई। अच्छा, त पोइ जेको तव्हांजो भाउ आहे, तव्हांजी जेका वालदा, तव्हांजो वाल साहब, उहे छा हयात आहिनि? जी भई हयात आहिनि। वाल साहब जो पुराणो माण्हू आहे, अमर बि कुराड़ी आहे। असांजी वॾी असांजे भाउ में उमेद हुयूं, वरी तकलीफ़ ऐं वॾी सोचो त असांजो डिग्री हासिल करे निकिरंदो कंहिं सुठी पोस्ट ते, कंहिं सुठे कारोबार में लाहींदासीं। असां पाण ज़मीदार माण्हू, हर कंहिंजो जो मुलाज़िम, मां पाण बि गवर्नमेंट मुलाज़िम आहे, कारोबारी माण्हू, असां माना अहिड़ी का बि ॻाल्हि ॾोह वारी का बि ॻाल्हि न आहे।